मालूम कयूं था। लाड़काणो में मौजूद है मंसूर अबड़ो। मंसूर, आगाह कजो, थद में एक दफ़ो ॿीहर वाध थे पई, महांगाई ही है, पर उन बावजूद माण्हू हाणे लुंडा बाज़ारुनि जो रुख कनि पिया त जीअं सियारे में थद खां बचण जे लाइ पंहिंजो कुझु बंदोबस्तु करे सघनि। बिल्कुल हमीर, थद में एक भेरो ॿीहर जेको आहे इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं थद में इज़ाफ़े सां जेके शहरी आहिनि उहे अक्सर करे जा माण्हू आहिनि उहे लुंडा बाज़ार रुख कनि था ऐं गरम कपिड़नि जी ख़रीदारी जेके स्टॉल लॻियल आहिनि उन ते रशमतल आहे। थद जी जेकी ही लहर ॿुधाई वई आहे, बरसातूं बि ॿुधाई वयूं आहिनि त लाड़कान में बि झुड़ाली मौसम आहे, उन हवाले सां थद में इज़ाफ़े सबबु जेके लुंडा बाज़ार में जेकी रश आहे उहा वधी थी वञे। ऐं अॼु जेको मोकल जो ॾींहुं आहे त अक्सर जेके शहरी आहिनि उहे लुंडा बाज़ारनि जो रुख कनि था ऐं गरम कपिड़ा जेके आहिनि पंहिंजे मासूम ॿारनि तोड़े पंहिंजे लाइ उहे ख़रीद कनि था, छाकाणि जो बाज़ारुनि में जेके अघ आहिनि गरम कपिड़नि जा उहे तमामु घणा महांगा आहिनि। कोट हुजनि, स्वेटर हुजनि या उनखां डिफरेंट जेके गरम जेके कपिड़ा आहिनि उन्हनि जे जेके अघ आहिनि तमामु घणा चोड़ चढ़नि, जंहिंजे करे उहे अक्सर करे लुंडा बाज़ारनि जो रुख कनि था ऐं उतां ई ख़रीदारी कनि था। ऐं हींअर जेको आहे असीं जनाबाग चौक जे बैक साइड वटि बीठा आहियूं जिते पिणु लुंडा बाज़ार क़ाइमु थियल आहे। उन हवाले सां जेके स्टॉल क़ाइमु कंदड़ आहिनि उन्हनि खां पुछूं था त थधि में इज़ाफ़े सबबु जेकी उन्हनि जी ख़रीदारीअ में केतिरो इज़ाफ़ो थियो आहे ऐं हुनजो छा चवणु आहे, कीअं था ॾिसो? माशाल्लाह जेको आहे सर्दी वधी वई आहे, कुझु ग्राहक अचनि था, जेको आहे वठनि था, माण्हू ग़रीब तबिके जा माण्हू जेके आहिनि माल वठनि था। ॿिए हंधि हूअं 1000 2000 2500 भरींदा आहिनि, असां वटि 400 500 रुपए में वठी वेंदा आहिनि। ग़रीब तबिको असां माशाल्लाह माल वठी थो वञे, जेको आहे पाइनि था, उन्हनि जे लाइ सहूलियत आहे ॾाढी। बाक़ी महांगाई जे हिसाब सां जेको आहे पैसो माण्हुनि वटि आहे कोन, हर कोई दाऊं थो करे, महांगाई तमामु वधी वई आहे। हिन में बि टैक्स वधी वई आहे, असांजे माल में बि तमामु महांगाई बेहदि थी वई आहे, वॾो असरु पियो आहे। बिल्कुलु जेको आहे कारोबार जेको आहे न मज़ो न आहे कारोबार में, पोइ बि कनि था। जेको आहे ग़रीब माण्हुनि जेका ज़ाहिर आहे सीउ आहे, सर्दी आहे, पाण खे बचाइणो त आहे न माण्हुनि खे, इन जे हिसाब सां ख़रीदारी करे रहिया आहिनि। थोरी घणी मिड़ई हले थी पई, शुक्र अल्लाह जो। हमीर स्टॉल क़ाइमु कंदड़नि जूं मां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त थधि में इज़ाफ़े सबबु जेके लुंडा बाज़ार ॾांहुं माण्हू अचनि था, पर महांगाई एतिरी घणी आहे जो हू 400 खां 500 रुपया ताईं जेके गरम कपिड़ा उन में ख़रीद कनि था, पर उन में बि उहे दाहूं कनि था। ॿिए तरफ़ मार्केटनि ऐं बाज़ारनि में 2000 खां जेके मथे जेके आहिनि स्वेटर तोड़े जैकेट्स जेके आहिनि विकिरो थियनि था, जंहिंजे करे अक्सर जेको आहे जो आचर जो ॾींहुं हाणे आहे त जेके शहरी आहिनि उहे लुंडा बाज़ारनि ॾांहुं रुख कनि था ऐं उतां जेके आहिनि गरम ऐं उना जेके कपिड़ा आहिनि उहे ख़रीद कनि था। हिकु तरफ़ थधि में इज़ाफ़ो आहे, ॿिए तरफ़ जेके लुंडा बाज़ारनि में उन्हनि सभु रश वधी वई आहे। जी मंसूर, तव्हां सां गॾु मौजूद रहो। अगकथी भी कई वई है तो नए साल की आमद के मौके ते थधि में इज़ाफ़ो थींदो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि जी भी अगकथी है। उत्तर सिंध में हाणे एक दफ़ो ॿीहर थधि में वाध थियण लगी। लाड़काणो में माण्हू पंहिंजी ज़रूरत पूरी करण जे लाइ गरम कपड़नि जी लुंडा बाज़ारुनि जो रुख कनि पिया। फ़ताह सां गॾु मौजूद है दादू मां फ़ताह मौजूद है। फ़ताह, आगाह कजो, दादू में मौसम कीअं आहे? माण्हू अॼु मोकल जे ॾींहुं ख़ासि करे जेको मज़दूर ऐं पोरत तबिको आहे लुंडा बाज़ारुनि मां पंहिंजी ज़रूरत पूरी करे थो। जी बिल्कुलु हमीर, दादूअ में हिन वक़्तु जेका आहे सियारे जी लहर आहे, सर्दीअ जी लहर आहे ऐं गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी जेको आहे दादूअ में गर्मीपद जेको आहे उहो 8 खां 10 सेंटीग्रेड ॿुधायो पियो वञे। सर्दीअ में इज़ाफ़े खां पोइ जेको आहे माण्हू जेके आहिनि गरम कपिड़ा ख़रीद करण लाइ शहर जो रुख कनि था। ऐं ही दादू शहर जो कचहरी रोड आहे जिते 20 खां वधीक जेके लुंडा बाज़ार जा रेढ़ा लॻाया विया आहिनि गरम कपिड़नि जा। उन सिलसिले में जेके ख़रीदार आहिनि उहे बेपोच ऐं मज़दूर ऐं पोरियत जेको तबिको आहे उहे लुंडा बाज़ार जा ही जेके कपिड़ा आहिनि गरम उहे सर्दीअ खां बचण लाइ ख़रीद कनि था। असीं उन सिलसिले में गरम कपिड़ा ख़रीद कंदड़ आयल माण्हुनि सां थोरे रेढ़ो लॻाईंदड़नि सां पुछंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त सर्दीअ जी केतिरी लहर आहे ऐं गरम कपिड़ा केतिरो महांगा आहिनि ऐं केतिरो विकिरो थियनि पिया। उन सिलसिले में असां हिते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। जी तव्हां ॿुधायो त ही सर्दी जी मौसम आहे, कीअं पिया कपिड़ा ख़रीद कयो लुंडे बाज़ार जो? थधि जे करे जी सस्ता आहिनि महांगा आहिनि? सस्ता आहे। हा जी तव्हां ॿुधायो, तव्हां हे सर्दी जा कपिड़ा पिया वठो, सवेल माना ॾिसो पिया, ख़रीद कयो आहे? न ख़रीद अञा कोन कयो आहे, अञा त ॾिसूं पिया। जी जी वो महांगा आहिनि छा? न महांगा बि न आहिनि, पर चॉइस जी ॻाल्हि आहे, जेको पसंदि ईंदो उहो खणंदासीं। फ़िलहाल त चॉइस पिया कयूं। सर्दी आहे भला? थोरी घणी आहे, अञा एॾी ख़ासि कान्हे का, पर सुठी आहे सर्दी। हिकु हफ़्ते खां वठी दादूअ में सर्दी आहे? जी हा, हिन जेको ईंदड़ हाणे जेको हफ़्तो गुज़री वियो आहे हिन में तक़रीबन सर्दी जो जेको आहे तारो मदार आहे उहो तेज़ आहे हींअर। हा
जी तव्हां ॿुधायो त तव्हां हे लुंडे जा बाज़ार जा कपिड़ा गरम विकिरो पिया कयो, कीअं आहे ख़रीदारी? सर असां 500 रुपया हिकिड़ो दाणो हलाईंदा आहियूं, उहो बाज़ार में हलंदो आहे 1000-1500 रुपया, असां हिते 500 रुपया हलाईंदा आहियूं। सस्ते मां सस्तो आवाम वठी थी वञे, सभु को ग़रीब गुरबो वठियो थो वञे। ख़रीदारी जो रुझान कीअं? ख़रीदारी सुठी आहे, सही आहे, सेल सुठी थी हले, सही सभु को वठियो थो वञे। असां बीठा आहियूं, रोज़ी कयूं वेठा, सभु को वठियो थो वञे। ख़रीदारी सुठी आहे, सभु को वठे थो, ग़रीब गुरबो वठे थो, अमीर वठे थो। इहो जेको माना ओचितो सर्दीअ में इज़ाफ़ो थियो आहे, तव्हांजी ख़रीदारी उन खां पोइ वधी आहे या माना सर्दी आहे या न आहे? पहिरियां शुरूआत खां कुझु थियो, हल्को हुयो, हल्को केरु केरु वठे पियो। हींअर जेको आहे सो सर्दी सवाई पई आहे त हींअर सभु को वठे थो सर्दी लाइ, हींअर त सभु को वठंदो। अघु जी भेट में हाणे महांगा न आहिनि? तव्हां ॿुधायो पिया लुंडे जो गरम कपिड़ो 500 रुपया। जी जी महांगा आहिनि, के ग्राहक दायूं कनि था, महांगा आहिनि। 500 रुपया वॾा पैसा आहिनि, सभु को ग़रीब दायूं करे थो, पर सेठियूं असांखे उहे रेट था ॾियनि, मथां असांखे माल महांगो थो मिले, असां छा कयूं? असां मजबूरी ख़ातिर 500 रुपया हलाइणो पवे थो। बंडल महांगा आहिनि, 40-50 हज़ार बंडल थी वियो आहे लुंडा जो, इन करे असां उहो माना 500 रुपया दाणो हलायूं पिया। जी तव्हां लुंडा बाज़ार जा गरम कपिड़ा विकिरो कंदड़ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवण आहे अॻु जी भेट में हिन साल जेको आहे सर्दीअ में लुंडा बाज़ार जा जेके कपिड़ा आहिनि उहे गरम कपिड़ा जेके आहिनि महांगा थी विया आहिनि, जे सबबु असां फी जैकेट जो दाणो या कोट जो दाणो जेको आहे 500 रुपयनि में विकिरो कयूं था। जॾहिं त तव्हां ख़रीदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त सर्दीअ में अञा एतिरो इज़ाफ़ो न आहे थियो। असां ख़रीद करणु आया आहियूं, ॾिसूं पिया त माना जेको आहे मुल्ह ठीकु आहे, वधीक पर हुअण थधि जे में करे इज़ाफ़ो असां थींदो अहिड़ी अॻकथी कई वई आहे। ऐं लाड़काणो ऐं दादू जा जेके रवासी आहिनि उहे हींअर खां ई तयारियूं बि कनि पिया। महांगाई जूं बि शिकायतूं आहिनि, पर ख़ासि करे मिडिल क्लास ऐं हेठियों तबिको जेको आहे पंहिंजे सियारे जे गरम कपिड़नि जी ज़रूरत पूरी करण जे लाइ लुंडा बाज़ारुनि जो रुख करे रहियो आहे। लुंडा बाज़ारुनि में जेके ख़रीदार आहिनि, दुकानदार आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त माण्हू शिकायत त कनि पिया महांगाई जी, पर उन बावजूद बि हिन वक़्तु उन्हनि जी जेका ख़रीदारी ऐं जेका सेल आहे उहा सुठी हले पई। लाड़काणो मां असांखे अपडेट कयो।